सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन आदद मा फ़िल्मिल्लाह सलातन दाइमतन बिदवामि मुल्किल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन जे पूरी कायनात के ख़ल्क़ियो आहे, सारी कायनात के पैदा कयो आहे। अॼु पूरे मुल्क में जेको किरोना वायरस फैलियो आहे, जंहिंजी दहशत खां, जंहिंजे ख़ौफ़ खां हर मुसलमान डिॼी रहियो आहे। उन ख़ौफ़ हिरास मुसलमाननि जे दिलनि में घर करे छॾियो आहे, जंहिंजे ख़ौफ़ खां हर मुसलमान डिॼंदो रहे थो, डिॼे पियो थो। पर जेकॾहिं इहो ख़ौफ़ असां पंहिंजे मालिक, हक़ीक़ी मालिक, करीम मालिक ऐं ज़ुल जलाल वल इकराम जी ज़ात खां डिॼूं त शायदि इहे तकलीफ़ूं असांजे मथां न अचनि। छोजो जॾहिं असांजो हक़ीक़ी मालिक दाना बि आहे, बीना बि आहे, समीम बसीर बि आहे, सारी कायनात खे जंहिं पैदा कयो आहे ऐं जंहिं रब करीम ख़ुदि फ़रमायो आहे इत्तक़ुल्लाह, मां अल्लाह जी ज़ात खां डिॼो। ऐं हिकु किरोने वायरस जे दहशत खां मुसलमान केॾो डिॼी रहियो आहे। मां चवां थो जेकॾहिं इहो ख़ौफ़ अल्लाह जो दिलि में रखूं ऐं मालिक खे यादि कयूं, 5 वक़्त नमाज़ पढ़ूं ऐं अल्लाह जे क़ुरान खे खोले उन जा विर्द ऐं वज़ीफ़ा पढ़ूं, पंहिंजे सिजदे खे लंबो कयूं ऐं पंहिंजे निमाज़ुनि में, पंहिंजे ज़िक्र में, पंहिंजे फ़िक्र में, पंहिंजे अखियुनि मां आब, पंहिंजे अखियुनि मां गिरियो करे पंहिंजे हक़ीक़ी मालिक खे रिझायूं, परचायूं त हो करीम आहे ऐं नहनु अक़रबु इलैहि मिन हाबिलिल वरीद। अल्लाह साईं जल्ल शानो फ़रमाए थो त बाना मां तव्हांजे साह जे रग खां बि वेझो आहियां। पोइ जेकॾहिं इहा ख़ौफ़ ऐं दहशत जंहिंजे करे असां एतिरो मुसलमान थी करे ऐं किरोना वायरस खां डिॼूं, तव्हां हक़ीक़ी मालिक खां डिॼो जेको कायनात जो रब्बुल आलमीन आहे। जंहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे दौर में निमरूद केॾा लश्कर आंदा ऐं अल्लाह जे नबीअ खे तकलीफ़ पहुचाइण जे लाइ वॾा वॾा हरबा हलायूं, मगर अल्लाह जे नबी हिकिड़ी दुआ घुरी जंहिंसां मच्छर आसमान मां लथा, जंहिं निमरूद जे लश्कर खे नीस्तो नाबूद करे छॾियो। मां चवां थो उहो हक़ीक़ी मालिक आहे, कायनात जो मालिक आहे। उन जे अॻियां हे का किरोना बीमारी का वॾी ॻाल्हि न आहे। अदा हीअ असांखे सिर्फ़ु सबुर जो दर्स आहे त असीं सबुरु कयूं, वावेला न कयूं ऐं ख़ौफ़ न कयूं, परेशान न कयूं ऐं परेशान न थियूं, पंहिंजे मालिक जे ज़िक्र खे यादि कयूं। अॼु अल्लाह जे जल्ल शानहू असांखां एतिरो त नाराज़ आहे त मुसलमान ॾिसो जो हिकिड़े किरोना वायरस जे करे केॾो परेशान आहे। ऐं मां हक़ीक़ी जेको मालिक आहियां, मूंखां केरु डिॼण वारो कोन्हे। अफ़सोस मुसलमान जंहिं कायनात जे मालिक खे ख़ल्क़ियो आहे, पैदा कयो आहे, उन खां डिॼ ऐं उन जो ख़ौफ़ दिलि में पैदा कर, उन खां डिॼ त उहो हक़ीक़ी मालिक आहे जेको बादशाहनि जो बि बादशाह आहे। अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन, जेको हाकिमनि जो बि हाकिम आहे, बादशाहनि जो बि बादशाह आहे, जेको क़यामत जे ॾिहाड़े जो जज़ा ॾींदड़ मालिक आहे, जेको फ़आलुल लिमा युरीद जो मालिक आहे। मुसलमानो, ईमान वारो, ज़रा ग़ौर कयो, पंहिंजे गिरेबान में असां तव्हां झाती पायूं त असीं केॾा गुनहगार आहियूं ऐं इहे सभु असांखे पंहिंजे गुनाहनि ऐं करतूत जो नतीजो जेको भोगणो थो पवे, भोगे रहिया आहियूं। इहो सबबु आहे जो असां पंहिंजे हक़ीक़ी मालिक खे विसारे वेठा आहियूं, उन जे रसूल खे विसारे वेठा आहियूं। जो अॼु काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ बंदि आहे, मस्जिद नबवी जूं
मस्जिद नबी जो दरवाज़ा मस्जिद जा बंदि आहिनि। इहो छा आहे? अॼु परवरदिगार असां खां नाराज़ आहे, उनजो रसूल असां खां नाराज़ आहे। मुंहिंजा अदा, मुंहिंजा मिठा, इहो वरी बि तॾहिं थींदो जॾहिं उहो मालिक खे बाज पवंदी, जॾहिं असां मस्जिदुनि में अची पंहिंजे पेशाननि खे झुकाईंदासीं, हक़ीक़ी मालिक जे अॻियां गिड़गिड़ाईंदासीं ऐं मालिक खे राज़ी कंदासीं, मालिक खे परचाईंदासीं। उन आमिना जे लाल सैयद रसूल इमाम हसनैन करीमैन जे नाना खे राज़ी कंदासीं त रब करीम बि असांखे राज़ी थी पवंदो त हे किरोना वायरस छा थींदो आहे। इहा का वॾी ॻाल्हि कोन्हे। तव्हां ॾिसो त किरोना वायरस जे सबब जे करे दुनिया परेशान लॻी पई आहे, पूरो आलिम परेशान लॻो पियो आहे, पर उन जे बावजूद बि रब करीम असांखां इहो आहे जो कॾहिं रोज़ी बंदि न कई आहे। हक़ीक़ी मालिक असांजो रिज़्क़ बंदि न कयो आहे, रोज़ी बंदि न कई आहे। इहो मालिक बेनियाज़ आहे। फरमाईंदो आहे ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन अल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूर रहीम। त मुंहिंजा अदा, हक़ीक़ी मालिक जे अॻियां पंहिंजे पेशानी खे झुकायूं, पंहिंजे अखियुनि मां आब हारियूं, पंहिंजे अखियुनि मां पाणी वहायूं त मन मालिक करीम परची पवंदो। पोइ मलहुल मौला फलहुल कुल, जंहिंजो रब तंहिंजो सभु। अचो त गॾिजी पंहिंजे अखियुनि मां गिरियो कयूं, मस्जिदुनि में निमाज़ बाजमात सां पढ़ूं ऐं क़ुर जा विर्द वज़ाइफ़ कयूं ऐं मदीने जे साईं खे वसीलो बनाए, उन जे बचनि जो वसीलो बनाए, हसनैन करीमैन जी ज़ात खे वसीलो बनाए रब खे मेड़ वझूं त इंशाअल्लाह इन महबूब जे बचड़नि जे सदके, महबूब जे सदके अल्लाह ताला असांजी दुआउनि खे पंहिंजे दरबार में क़बूल फ़रमाए ऐं हिन बीमारी खां हर मुसलमान खे अल्लाह ताला पनाह में रखे ऐं छोड़कारो ऐं नजात अता फ़रमाए। आमीन बिजाहिन नबील आमीन।